पुछन से पसंद जॾहिं तॾहिं पिरीअ खे, पुछन से पसंद जॾहिं तॾहिं पिरीअ खे, ॾोरी जूं ॾिसनि अङण अजीबनि जा। सो ॿेली साथियो, जिए लतीफ़िलात मेहरान टीवी जे फ़िक्री, तारीख़ी ऐं तहक़ीक़ी प्रोग्राम शाह जा 15 पेचरा सां गॾु आउं आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी। लतीफ़ साईं जी ज़िंदगी जे हवाले सां, उमिरि जे हवाले सां, हुन जी लॾ पलाण जे हवाले सां ऐं ज़िंदगी जे मजमूई माहौल जे हवाले सां जॾहिं नज़र दौड़ाइजे थी त चंद माॻ असांखे निहायत अहम मिलनि था, जिन में साईं जी तरबियत, ज़ुहद, इबादत ऐं उन सां गॾोगॾु दुनियादारी जे हवाले सां संदन ज़िंदगी जो रहण सहण उहो ॾाढो अहम आहे। उन मां पहिरियों माॻ सुई कंदड़, जिथे लतीफ़ साईं ॼावा, ऐं पोइ ॿियो माॻ जॾहिं 12 साल जी उमिरि में साईं कोट मुग़ल या कोटड़ी कबीर, कोटड़ी मुग़ल लॾे विया ऐं उते ज़िंदगी जो काफ़ी अरसो रहिया भिट ते अचण खां अॻु ताईं। ॿियो माॻ मौजूदा भिट ते साईं जो हुजरो आहे। जॾहिं भिट आबाद न हुई त पाण उते अची नवे कलाई में इबादत कंदा हुआ। उन्हनि सभिनी अहम माॻनि मां ही कंडे जो माॻ जिथे आउं बीठो आहियां, इहो निहायत अहम आहे। ही भिटशाह खां कुंभ दाड़ू रोड ते 1.5 खां 2 मील जे पंध ते आहे ऐं हिन माॻ ते मुंहिंजे पुठ में उहो कंडो जेको लतीफ़ साईं जे दौर में हो, ऐं साईं हिते वारी जा दड़ा हूंदा हुआ ऐं झंग हूंदो हुयो, हिते नवे कलाई में अची इबादत कंदा हुआ ऐं ॾींहं जा ॾींहं गुज़ारे छॾींदा हुआ। हिकु भेरे हिन ई कंडे जी झुंड में लतीफ़ साईं खे के ॾींहं गुज़री विया इबादत कंदे त संदन वालिद हबीब साईं पंहिंजे सुलछणे पुट लतीफ़ साईं जी ख़बर लहण लाइ उन जो पीछो कंदे पुछाईंदा अची हिन माॻ ते पहुता त हवा लॻण जे करे साईं जो वजूद लटिजी वियो ऐं कुझु कपिड़े जो पांद नज़र पे आयो, जंहिंमां हबीब साईं सुञाणे वरितो त ही संदसि सुलछणो पुट लतीफ़ी आहे। त पाण पीउ जी हैसियत में हुन जी दिलि भरिजी आई ऐं ॾाढे ॾुखारे अंदाज़ में चयूं, लॻी वाह वया अंगड़ा ढकिजी। त लतीफ़ साईं साॻे ई कैफ़ियत में वराणी ॾिनी, पई खणे पसंदि कारण पीरीअ जे। हिन ॿिनि सिटुनि खे जेकॾहिं असां गौर में रखंदासीं त वालिद साहब ऐं लतीफ़ साईं जी जेका गुफ़्तगू थी आहे हिन ॿिनि सिटुनि में, त लतीफ़ साईं जी ओॾीमहिल उमिरि मुश्किल सां 15 साल खनि आहे ऐं 15 साल जी उमिरि में लतीफ़ साईं जो सूफ़ियाना फ़िक्र, शाइराना शऊर ऐं शाइरी जे फ़न जे हवाले सां एतिरी महारत या इबादत ऐं विलायत जे हवाले सां हू अहिड़ियूं मंज़िलूं माणे चुको हुयो जो वालिद जे हम वज़न या हम ख़याल, हम कैफ़ियत जवाबु ॾिनऊं साॻे अंदाज़ सां। हाणे इन्हनि कंहिं माण्हू खे जेकॾहिं ख़बर न हुजे त ही 2 सिटरूं अलॻि 2 हस्तियुनि जूं आहिनि त हू बेत माण्हू लतीफ़ साईं जो ई सम्झंदा, जीअं अक्सर असां वटि आम पढ़ंदड़ हिन बेत खे लतीफ़ साईं जो बेत सम्झंदो आहे। पर पहिरीं सिट लॻी वाह विया अंगड़ा ढकिजी, इहा हबीब साईं जी आहे ऐं वराणी में लतीफ़ साईं चयो, पई खणी पसंदि कारण पीरीअ जे। त मुंहिंजे पुठ में उहो ई कंडो आहे जेको हिन महिल ताईं मुख़्तलिफ़ दौरनि मां गुज़री, जिथां फुटो वरी किरियो, वरी उतां फुटो आहे, त मुख़्तलिफ़ हुन जा थोड़, मुख़्तलिफ़ ॾार हुन जा नज़र अचनि था ऐं फ़क़ीरनि हिन में क़ब्रिस्तान बि क़ाइमु कयो आहे ऐं कंडे वारी उन मख़सूस जाइ जिते लतीफ़ साईं पाण वेही इबादत कंदा हुआ, उन खे बि जेको सो महफ़ूज़ रखियो आहे ऐं अॼु बि पांधीअड़ा मोहबत में, इश्क में, सिक में हिन माॻ जी ज़ियारत करणु ऐं लतीफ़ साईं जी ज़िंदगी जे हवाले सां ॼाण वठण लाइ ईंदा रहंदा आहिनि। हिन ई माॻ ते असांखे इहा शइ बि नज़र अचे थी त मुंहिंजे साॼे हथ ते भितूं हुन कचियूं, जंहिंमें 2 कमरा ऐं हिकिड़ी मस्जिद जेका ड्रथल हालत में आहे उन जा बुनियाद ऐं कुझु दीवारूं उन जूं बीठियूं आहिनि ऐं मस्जिद में महराब जी बि सूरत हाल नज़र अचे थी असांखे ऐं उन सां गॾोगॾु 2 कमरा आहिनि ऐं उन्हनि कमरनि जे आॾो सहन बि आहे, जंहिंमें बि पकियूं सुरनि जा निशान असांखे मिलनि था। त हितां खां सॾ पंध ते मुंहिंजे साॼे हथ ते जिथे टंडो आदम ऐं कुंभ दाड़ू रोड 2 अलॻि थियनि था, इन ॿिवाटे ते
उते हिकु बुज़ुर्ग जी दरगाह आहे जंहिंखे गड़ंग फ़क़ीर सॾिजे थो, जंहिं लाइ चयो वञे थो त साईं जो धनार हुयो ऐं उहो धनार हिन माॻ ते साईं जो मेहुनि जो वाड़ो या माल जो वाड़ो चइजे उहो हुयो ऐं जंहिंमें भागनाड़ी जूं जेके सुठे नस्ल वारियूं ढगियूं ऐं कुझु ॿकरियूं रिढूं ऐं ॾाचियूं बि हुयूं, मेहूं बि हुयूं ऐं उन्हनि जी उपत मां लतीफ़ साईं पंहिंजी जमायत जो ख़र्च, महिमान मड़े जी ख़िदमत ऐं दरगाह ते जेका तामीर थी आहे उन ते ख़र्च पखो जेको थियो पिए या पंहिंजो जेको राग जो इदारो क़ाइमु कयूं ऐं भिट ते आया ऐं जमायत जेका हिकिड़े तरीक़े सां मुनज़िम तरीक़े सां जोड़ियऊं त उन जो ख़र्च पखो ऐं के अहिड़ा ॾिहाड़ा जॾहिं मल्हाइबा हुआ उन हवाले सां बि उतां ई ख़र्च पखो थींदो हो। अहिड़ी तरह पंहिंजे वॾड़नि ते जेका तामीरात करायूं उहो ख़र्च पखो बि इन माल जे वाड़े जी उपत मां ई थींदो हो। लतीफ़ साईं असांखे सादात जी तारीख़ में ही वाहिद माण्हू मिले थो जेको ॾन ऐं पिन ते गुज़ारो कंदड़ न हुया पर पंहिंजे हथ वस पंहिंजो माल मता हुयो, उन जी उपत मां इहो जेको सो ख़र्च जो पुराव थींदो हो। 1960 में जॾहिं औकाफ़ खाते दरगाह खे पंहिंजे कब्ज़े में वरितो तॾहिं बि 100 मेहूं साईं जे उन पालियल नसुल मां मौजूदु हुयूं ऐं फ़क़ीरनि ऐं तॾो के गादी नशीननि जे विच में जेके इख़्तिलाफ़ हुया, एंटी करप्शन में केस थियो जेको घटि में घटि 80 सुफ़नि ते मौजूदु आहे, उहो बि इन मिल्कियतुनि जी बुनियाद ते थियो। फ़क़ीर इन माल जी उपत मां दरगाह जो निज़ाम हलाईंदा हुआ ऐं इन इख़्तिलाफ़नि जे करे आख़िर औकाफ़ खे इहो जेको सो कब्ज़ो मिलियो दरगाह जो त तॾहिं बि 100 मेहूं हुयूं। उन नसुल मां हींअर 2 मेहूं बचियूं आहिनि जेको हिकिड़ो अल्ह ॾिनो निज़ामाणी आहे जंहिं वटि गंज जी बि हिकिड़ी कापी मौजूदु हुई रिसाले जी, उन्हनि वटि आहे। ॿी भिटशाह में आफ़्ताब जूणो फ़क़ीर जेको आहे मौज़िन आहे इन मस्जिद जो, लतीफ़ साईं जी जामे मस्जिद जो, उन वटि हुई ऐं उन कंहिं मजबूरी तहत इन वाइदे ते कंहिं मक़ामी माण्हू खे खपाए ॾिनी हुई त जॾहिं मूंखे वरी वसियत थी त उहा मेह पैसा ॾेई हिन खां वापसि वठंदो। त इहे 2 उञाण हिन महिल ताईं जेके साईं जे माल जे नसुल मां मिलनि था त उहो ई वाड़ो हुयो जिथां साईं जो भिट खां अचण वञण बि सवलो हूंदो हो ऐं हिते उन माल जी पालना थींदी हुई। हिन ई माॻ ते उहा सिरुनि जी असांखे भठी बि मिले थी जंहिं भठी मां सिरूं पचायूं वेंदियूं हुयूं ऐं दरगाह ते जेका मस्जिद लतीफ़ साईं ख़ुदि जोड़ाई हुई ऐं ॿी हवेली जेका आहे जंहिंखे तख़्तगाह शहनशाह सॾिजे थो उहा हवेली ऐं उन पंहिंजे वालिद साहिबु साईं हबीब साईं जे मज़ार तुरबत जे मथां जेको रोज़ो ठहियो उन जूं सिरूं बि हिन भठी मां पचायूं वयूं हुयूं। त अहिड़ी तरह लतीफ़ साईं खां पोइ असांखे सिर्फ़ु हिकिड़ो GM सैद फ़िक्री तौर ते सैदनि मां मिले थो जेको ॾन पिन ते गुज़ारो कंदड़ न हो, न त हिन महिल ताईं सभु गादियूं सभु सादात घराणा हिन महिल ताईं बि पीरी मुरीदी जे हवाले सां ॾन ऐं पिन ते गुज़ारो कनि था ऐं ग़रीब माण्हुनि खे तावीज़ भिणे ते राज़ी रखनि था पिया। त चवण जो मक़सदु इहो आहे त लतीफ़ साईं शौरी माण्हू हो, फ़िक्री माण्हू हो, क़ौमी ख़्यालु रखंदड़ माण्हू हो, इंसान जी ख़िदमत कंदड़ माण्हू हो। जेकॾहिं असांखे संदसि माली वसीलनि जे हवाले सां ही माल जो वाड़ो ऐं उन मां मिलंदड़ उपत मां जमायत ऐं ॿियनि तामीरात जो ख़र्च जो जेको सो सहारो हुयो, न त पोइ शायदि असांखे लतीफ़ी फ़िक्र जे हवाले सां रिसाले खे मंधीणो ॾियणो पइजी वञे हा त हिकु माण्हू ॻाल्हियूं छा करे थो ऐं साॻियो ई मोरूसी सादातनि वांगुरु पिन ई ॾन ते गुज़ारो आहे। तंहिं करे इहा ॻाल्हि वाज़े थी वई त लतीफ़ साईं जो पंहिंजा माली वसीला हुया माल जे वाड़े जे हवाले सां ऐं इन ई हवाले सां लतीफ़ साईं जो सुर ॾहर में असांखे संघारनि ते पूरो हिकिड़ो दास्तान मिले थो त केरु करींदी रीस आयल संघारनि सी जनी जी ख़मीस वारियूं सभु वारे छॾियो। ऐं हिन माॻ जे हिसाब सां जॾहिं ॾिसूं था त हींअर त वॾो कोट हिन खे आयल आहे, अंदरि क़ब्रिस्तान बि आहे। कुझु अरसो अॻु जॾहिं आयासीं त हिते उहा सूरत हाल न हुई। हितां जा लोकल माण्हू आहिनि जेके कोट जे हिन ओलह ऐं ॾखण जी कुंड ते रहनि था, उन्हनि हिन खे जेको कोट ॾियारियो आहे ऐं महफ़ूज़ कयो आहे। हाणे त क़ब्रिस्तान सां गॾु कुझु नयूं असांखे क़बरूं बि मिलनि थियूं जिन ते कुझु तजर या जेके से कमरा ठहियल नज़र अचनि था। त लतीफ़ साईं सोरले जी चवाणी त
तंहिं दौर में सादात खे एॾो प्रोटोकॉल हूंदो, एॾी इज़त एहतराम हूंदी जो वक़्त जो हाकिम बि उन सां रीस कंदो हुयो। त लतीफ़ साईं जेकॾहिं चाहिनि हा त मोरूसी तरीक़े सां पंहिंजो गुज़र सफ़र उन फ़क़ीराणे ऐं सादाती ॾन पिन वारे तरीक़े सां करे पिए सघिया। पर जॾहिं साईं चए थो त सुती सेज हुयासि मूंखे आ उथारियो, सुती सेज हुयासि मूंखे आ उथारियो, जनी जाॻायासि आऊं न जीअंदी उनरी। त उहे महकूम माण्हू, उहे मज़लूम माण्हू, उहे ग़ुलाम माण्हू, ॾुथड़ियल माण्हू जिन जी ख़िदमत लाइ सेवा लाइ साईं पंहिंजो इरादो करे निकितो ऐं उन्हनि जी आह हिन खे जाॻायो। त उन आह जे एवज़ हिन जो जेको फ़िक्र आहे उहो फ़िक्र असांखे लतीफ़ी लिहाज़ सां उन जी ज़िंदगी जे हवाले सां हिते मिले थो। ऐं हीअ माॻ साईं जी इबादत रियाज़त जे हवाले सां बि अहम आहे। त जॾहिं 15 साल जी उमिरि में सखी हाशिम शाह वटि साईं हबीब साईं सां गॾु लतीफ़ साईं हाज़ुर थिया हुआ त साईं सखी हाशिम शाह फरमायो त अञा लतीफ़ जो चिराग रोशन न थियो आहे, त पाण उन जुमिले ॿुधण खां पोइ वधीक इबादत ऐं रियाज़त खे जुंबी विया। ऐं पोइ जॾहिं आख़िरी दफ़ो 18 सालनि जी उमिरि में सखी हाशिम शाह सां मिलिया हुया त पाण फरमायूं त लतीफ़ जो चिराग रोशन थींदो। माना त हिकिड़ी अॻ थी ॾिनऊं त लतीफ़ साईं जो रूहानी हवाले सां, फ़िक्री हवाले सां उहो चिराग रोशन थींदो। ऐं पोइ हबीब साईं खे बि उहा तसली थी त हीअ माॻ इन निस्बत सां ॿियनि माॻनि सां गॾोगॾु ख़ासि तौर ते हुजरे वारी जाइ जेका भिट ते आहे ऐं हीअ माॻ साईं जी इबादत रियाज़त जे हवाले सां बि निहायती अहम आहे। सुबेल साथियो, हिते असां हिकिड़ी साई वठंदासीं ऐं साई खां पोइ हिन ई माॻ ते मौजूदु हूंदासीं ऐं साईं जे हवाले सां, पंध पेचरा जे हवाले सां जेके ओञाण हिते बाक़ी आहिनि उन्हनि जे हवाले सां तव्हां सां वरी ॻाल्हियूं वंडींदासीं। सुवर्ण साथियो, हिकु दफ़ो ॿीहर भलीकार मेहरान टीवी जे फ़िक्री तारीख़ी ऐं तहक़ीक़ी रिहाण साईं जा पंधे पेचरा जीअं साही ते वञण खां अॻु मूं अर्ज़ु कयो त असां हिन ई माॻ ते हूंदासीं, यानी कंडे वारो माॻ। ऐं हिन माॻ जी ॿी अहम ॻाल्हि जेका आहे उहा आहे ही सिरुनि जी भठी जंहिंमें मां हेठि बीठो आहियां। ऐं हिकु रवायत, हिकिड़ो बेत साईं जो मिले थो जेको हिन भठी सां त लागू न आहे, अलबत्ता लतीफ़ साईं जे हवाले सां चवनि था त रांदि कुॾंदे हिकिड़े दफ़े कंहिं कुंभर जी हिन आई में वञी लिका हुआ ऐं हबीब साईं मथां अची पुछियो कुंभर खां त कुंभर चयो बाबा हाणे 7 ॾींहं खुलंदी, ख़बर न आहे त साईं इन भठी में आहिनि, आवी में आहिनि या न। पोइ 7 ॾींहं जॾहिं उहा भठी खोली वई त लतीफ़ साईं उन मां निकिता त हबीब साईं हुननि खे ॾिसी चयो पची थिए लाल कान्हे काण कुंभार। त लतीफ़ साईं चयो न बाबा, कुंभार आहे कहार, कुटे न हणे कुट में। कुट असां चवंदा आहियूं जेके अधु पकल या भॻल थांव उन्हनि खे वरी ॻोहे मिटी वांगुरु पिनोड़ा ठाहे उन मां वॾा जेके ठिकर जा देगड़ा उन जा हेठियां तरा या उन जा कना या ॿारहाड़ी में ख़ासि तौर ते जोर जी मानी पचाइण लाइ जेका दांगी या किन इलाइक़नि में हुनखे थोबी बि सॾिबो आहे, उहा उन मां ठाही वेंदी। इहे पकल अधु कचा ऐं भॻल ठिकर जा टुकड़ा उनखे वरी ॻोहे भोरे मिटी जा पिनोड़ा ठाहे उन मां इहे शयूं ठहंदियूं। त लतीफ़ साईं जो फ़िक्र बज़ाहिर कुंभर जी ने किरत ॾे, पर साॻे वक़्तु फ़िक्री तौर ते, रूहानी तौर ते हबीब साईं चयो त पची थिए लाल कान्हे काण कुंभार। त माना तूं हाणे पची लाल थी विया कान्हे काण कुंभार जी। पहिरियों कुंभर अलाह हुयो जीअं आदम खे मिठी ऐं पाणी मां ठाहियो। त लतीफ़ साईं वाराणियो न बाबा, कुंभार आहे कहार, कुटे न हाणे कुट में। त एतिरो आजिज़ी वारे माहौल में पाण गुज़ारियऊं ऐं उहा भठी कंहिं ॿिए कुंभर जी हुई
पर ही उहा भठी आहे जंहिंजो मूं अॻु ज़िक्र कयो त ही आम भठियुनि खां जेका सा वेकिरी आहे, मूंखे लॻे थो घटि में घटि हे 8 फुट खनि वेकिरी आहे ऐं 10-12 फुट खनि ड्रैग में आहे। ऐं हिन कुंड में दूंहें जे निकाल लाइ उहो जेको सोराख बि आहे उते सिरूं पकल आहिनि। ऐं बाक़ी हिते उन दौर जे हवाले सां कीअं सिरूं सखियूं वेंदियूं हुयूं, कहिड़ो ॿारणु ॾिनो वेंदो हूंदो, यकीननि अॼु जे सेलर वारो दौरु कोन्हे जो तूतड़नि ते सिरूं पचनि, त काठ ते पचंदियूं हूंदियूं। त ही उहा भठी इंतिहाई अहम आहे जेका लतीफ़ साईं जे पंहिंजे दौरु पंहिंजे हथनि सां जेका असां इस्तेमाल में आई ऐं हितां ई सिरूं पचाए जेके से हबीब साईं भिट ते जेका उनजी मज़ार आहे उन ते रोज़ो आहे ऐं उते जेका मस्जिद आहे उन जी तामीरात लाइ हिन ई भठी मां सिरूं पचाए तयारु करे जेके से इस्तेमालु कयूं वयूं हुयूं। त ही इन हवाले सां ॾाढी अहम ॻाल्हि आहे। ऐं उन सां गॾोगॾु हिते हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां त साईं जा पंथ पेचरा जे हवाले सां असां जंहिं मार्ग ते विया आहियूं ऐं उहे साईं जी फ़िक्री ज़िंदगी ऐं अमली ज़िंदगी जे हवाले सां केॾा अहम आहिनि, पर असांजा वस वारा ख़ासि तौर ते औकाफ़ खातो, सकाफ़त खातो या जेके ॾादी धणी आहिनि या जेका लतीफ़ी जमायत आहे उन्हनि जी लापरवाही, हालांकि ही माग कंडियारो माग भिट खां 2-1.5 किलोमीटर जे पंध ते आहे ऐं असां हिते जेके सूरत हाल ॾिसूं था त हिननि तारीख़ी मागनि खे जेके लतीफ़ साईं जे पंहिंजे हथनि जूं जोड़ियल शयूं आहिनि पंहिंजी ज़िंदगी में संभाल हेठि रहियूं, उन्हनि में मां ई को न को कारज वरितो वियो। त हिननि खे मिहोगी खां मौसम वक़्त जे असरात खां वधीक बचाइण लाइ जेकॾहिं हिननि ते रुॻो मथां टीन जी चादर जो थोरो छपिरो हुजे त बि हिन खे वधीक ॻरण खां बचाए सघंदो। ईअं ई साॻे वक़्तु मुंहिंजे खाॿे हथ ते जेके असां कचियूं भितूं ॾिठियूं उते बि मस्जिद आए ॾींहुं मींहुं पवण सां उहे ॻरंदियूं थियूं वञनि भितूं, त इन्हनि खे बि उहे महफ़ूज़ करे सघिजे थो। ऐं उन हवाले सां हिननि वस वारनि इदारनि खे, अख़्तियारनि खे ऐं जेके हॾॾोखी ऐं लतीफ़ी जमायत जा माण्हू आहिनि उन्हनि खे लतीफ़ साईं जी ज़िंदगी जे हवाले सां जेके बाक़ी बचियल सचियल ओञाण आहिनि हुननि खे निहायत संभालण जी ज़रूरत आहे, छो जो साईं जी अमली ज़िंदगी ऐं साईं जे फ़िक्र में उहे ई शयूं अलामती तौर ते इस्तेमालु थींदियूं रहियूं आहिनि। इहो ई लतीफ़ साईं जे फ़िक्र जो कमाल आहे जो हुन पंहिंजी शाइरी में तसव्वुफ़, रुहानियत, सियासत, इक़्तिसादियात, समाजियात, अख़लाक़ियात जा मामला पंहिंजे आस पास जे माहौल जे रोज़मरह जे नंढड़ियुनि नंढड़ियुनि शयुनि जी तमसील में अहिड़ी तरह पेश कया आहिनि जो उन्हनि शयुनि खां अॼु असां वाक़ुफ़ बि आहियूं ऐं उन्हनि जे कारज माना ऐं अहमियत खां, समाजी अहमियत खां वाक़ुफ़ आहियूं, त पोइ साईं जो उहो ख़्यालु सम्झणु ॾाढो सवलो थी पवे थो। त हिननि ई मागनि खे अहिड़ी तरह संभालण जी ज़रूरत आहे। ऐं हितां खां पोइ मुंहिंजे साॼे हथ ते जेको रोड आहे कुंभ दाड़ू, उन जिथे टंडो आदम ऐं कुंभ दाड़ू रोड जो ॿेवाटो सॾिजे थो ऐं परियों भिट ॾांहुं अचिबो त ॿेवाटो, हेॾां वञिबो त ॿेवाटो थींदो, 3 रस्ता था थियनि से। त इन जे भरिसां ई उन बुज़ुर्ग जी मज़ार आहे जेको गड़ंग फ़क़ीर सॾिजे थो, जेको साईं जो धनार हुयो। ऐं उन धनार जे हवाले सां बि जीअं असां ॻाल्हि कई त हिते ई इहो जेके कचियूं भितियूं हुयूं मस्जिद सां गॾु, इहो माल जो वाड़ो हुयो जिथे माल सां लाॻापियल चारो, गाह, खीर, मखण जी ॻाल्हियूं जेके थींदियूं हुयूं, सारंग में बि संघारनि जो ज़िक्र आहे। ऐं ॾहर में सॼो सारो हिकिड़ो दास्तान आहे जेको मालवंद माण्हुनि जे हवाले सां आहे। त साईं जो फ़िक्र अमली ज़िंदगी, मुशाहिदे ऐं तजुर्बे जो फ़िक्र आहे। ऐं इहे लतीफ़ साईं एॾा तजुर्बा करे, एॾा मुशाहिदा करे, जंहिं धरती लाइ गीत चया, जंहिं क़ौम लाइ गीत चया, जंहिं ॿोली में बेत चया, अॼु असांजी अमली लापरवाही साईं जे फ़िक्र खां, साईं जे उन तारीख़ी मागनि ऐं ओहञाणनि खां ऐं पोइ उन लापरवाही जे एवज़ जेको असां हिनमहिल ताईं तारीख़ जे ड्रिघे सफ़र में भोॻियो आहे ऐं भोॻे रहिया आहियूं, हींअर त ईअं थो लॻे त जंहिं सिंध लाइ साईं दुआ घुरी हुई, साईं सदाईं करे मथे सिंध सुकार, उहा धरती लतीफ़ साईं जे पेरनि जे हेठां ॼण त खिसकंदी पई वञे। त असां सभिनी खे, नौजवाननि खे, ॿारनि खे, ॿुढड़नि खे, औरतुनि खे सॼी ज़िंदगी लतीफ़ साईं जी हिकु ई नसीहत यादि रखणी आहे ऐं उन ते अमल करिणो आहे
तती थधी का कान्हे वेल वेहण जी मतां थी हूंदा पेर न लही पहिरीं जो त असांखे इहा नसीहत ज़हन में रखणी आहे ऐं अॼोके दौर में असांखे साइंसी माण्हू पैदा करणा आहिनि जेके ख्वाब लतीफ़ साईं पंहिंजी क़ौम पंहिंजी धरती लाइ ॾिठा हुआ त उहे साईं जा अणपूरा 68 जेके आहिनि से असां पूरा करे ॾेखारियूं। लतीफ़ साईं पंहिंजे फ़िक्र जी मार्फत असांखे हिकु क़ौम जी अमानत सौंपे वियो हो ऐं हर माण्हू असां मां अॼु पंहिंजे जीअ में झाती पाए ॾिसे त छा असां साईं जी उन ॾिनल अमानत खे संभाले सघिया आहियूं, साईं जे उन ॾसियल वाट ते हलिया आहियूं, साईं जी उन ॿारियल लाट जी रोशनी मां केतिरो असां फ़ाइदो वरितो आहे। त हीउ प्रोग्राम जेको आहे असांजो साईं जा 15 पेचरा असां उन वाट ते हलूं था, उन माॻनि ते हलूं था, उन्हनि रस्तनि ते पेचरनि ते पंधु कयूं था जेके साईं पाण ॾेखारिया पंहिंजी अमली ज़िंदगी में सफ़र कयो। सोबेली साथियो, जीअं मूं कंडियारे माॻ ते अर्ज़ु कयो त कंडियारे माॻ जेखां सॾु पंध ते भिरशा तरफ़ जेको रोड वेंदड़ आहे उन ते लतीफ़ साईं जो धनार गड़ंग फ़क़ीर नाले सां उन जी मज़ार आहे ऐं उन सां गॾोगॾु इन गड़ंग फ़क़ीर जे मज़ार जी सेवा कंदड़ सुल्तान फ़क़ीर जी मज़ार बि आहे। ऐं जीअं त लतीफ़ साईं मालवंद माण्हू हुया, संदन वाल जो माड़ो कंडियारे माॻ ते हो ऐं गड़ंग फ़क़ीर उन चौपाए माल जी सेवा कंदड़ हुयो ऐं उन माल जी उपत मां जमायत ऐं दरगाह जो ऐं वॾड़नि जी तामीरात जा ख़र्च थींदा हुआ ऐं महिमान मड़े जी ख़िदमत बि थींदी हुई। ऐं सुरॾहर में लतीफ़ साईं हिकिड़ो पूरो दास्तान जेको सो संघारनि जे हवाले ॻायो आहे, जे चाहीं वस चरां त संघारनि सी लॾ, जे चाहीं वस चरां त संघारनि सी लॾ, त हाञे संदी हॾ कूक न सुड़ी कॾहिं। त इन गड़ंग फ़क़ीर ते ॿ ॻाल्हियूं असांखे ॾाढियूं अहम नज़र आयूं। हिकु त काठ जूं नंढियूं ठहियल पांजारियूं जंहिंमें जोड़ो ॾांदनि जो जेको जोटिबो आहे हरण जे टाइम ते या बैलगाॾी खे गाहिण महिल, ऐं एतिरे तादाद में इन्हनि पांजारियुनि जो हिते हुअणु। ऐं ॿी दरगाह ते जेका ख़ासि ॻाल्हि अहम ॻाल्हि जेका हुई अंदरि असां ॾिठी त उहे घड़ियाल जेके से टंगिया पिया हुया चारई तरफ़ दीवारुनि में, ऐं थुले लेखे जेको मां ॻणे सघुसि त 90 खनि तादाद बीहे पियो उन्हनि घड़ियालनि जो। त इहे पांजारियूं ऐं इहे घड़ियाल कम से कम इन ॻाल्हि जो उञाण आहिनि त लतीफ़ साईं जी सेवा कंदड़, लतीफ़ साईं जी ख़िदमत कंदड़ या लतीफ़ साईं सां कहिड़े बि नमूने का निस्बत रखंदड़ उन्हनि माण्हुनि जी बि एतिरी इज़त अहमियत थिए थी जो लतीफ़ साईं जा पांधीअड़ा लतीफ़ साईं सां मोहबत कंदड़, हुन जे फ़िक्र सां मोहबत कंदड़, लतीफ़ साईं जे कलाम खे सम्झंदड़ माण्हू ऐं उन में जिन जिन उहिञाणनि जो सकाफ़ती हवाले सां, तारीख़ी हवाले सां, अख़लाक़ी समाजी हवाले सां ज़िक्र थियल आहे त उहे माण्हू लतीफ़ साईं सां निस्बत रखंदड़ इन्हनि पांधीअड़नि खे बि नथा विसारनि। उन्हनि जे हुज़ूर बि उन अक़ीदत सां अचनि था, उहे सुखाऊं ऐं बासूं खणी अचनि था त इहे घड़ियाल ऐं पांजारियूं इन ॻाल्हि जो उञाण आहिनि त केतिरा ई पांधीड़ा हिते अचनि था जिन जूं आसूं उमीदूं पूरियूं थियनि थियूं, पुनियूं हूंदियूं ऐं मोट में उहे इहे शयूं उते ॾेई था वञनि। जॾहिं धनार जी ॻाल्हि था कयूं त लतीफ़ साईं वटि
माल एतिरे तादाद में हुयो जो 60 जे ॾहाके ताईं बि साईं जे पालियल उन माल मां 100 खनि मेहूं फ़क़ीरनि जी जमायत जेका दरगाह ते फ़क़ीर साईं जा हुया, सिलसिलेवार जेके बिरादरियूं हुयूं या जेके नसुल दर नसुल इन दरगाह ते ख़िदमत कंदा रहिया, कुंजी बरदारनि खां वठी करे आम फ़क़ीरनि ताईं, रागियुनि खां वठी आम फ़क़ीर ताईं, त इहो सॼो निज़ाम ऐं उन खां पोइ दरगाह जे आॾो विरांडे जी तामीर ऐं इन खां पोइ मस्जिद जेका साईं ठाराई, उन मस्जिद जे अॻियां जेको वरी विरांडो आहे उन जी तामीर, त इहो उहो माल हुयो जंहिंजी उपत मां इहा अॾावत बि थींदी हुई ऐं साॻे वक़्तु महिमान मड़ जी ख़िदमत ऐं दरगाह ते ईंदड़ वेंदड़ माण्हू जी ख़िदमत ऐं जेके मख़सूस ॾींहं हूंदा आहिनि मज़हबी हवाले सां या लतीफ़ साईं जी ज़िंदगी जे हवाले सां मल्हाइण जा, उन्हनि ॾींहंनि ते बि जेको ख़र्चु पखो थींदो हुयो ऐं साईं जे दौर में जेको साईं पाण रब खाईंदा हुआ, त लतीफ़ साईं जी दरगाह ते हींअर बि जेका सुबुह जो 12 बजे रब जी देॻ पचाई वेंदी आहे ऐं राति जो सुम्हण जी निमाज़ खां पोइ रब जी हिकिड़ी देॻ पचाई वेंदी आहे जेका आम पांधेड़नि में विरहाइजे थी। त इहो सिलसिलो साईं जे ज़माने में साईं जे माल पालियल जेको हुयो उन जी उपत मां पोइ उन माल खे साईं जे विसाल खां पोइ फ़क़ीर संभालींदा आया ऐं इहो सिलसिलो दरगाह ते हलंदो रहियो। त ॻाल्हि करण जो मक़सदु इहो त हिकु धनार एॾी सेवा करे थो या लतीफ़ साईं मालवंद माण्हू आहे, उहो माल एॾे जझे तादाद में पाले थो ऐं उन में एॾी बरकत पवे थी जो उन सेवा कंदड़ धनार खे साईं गड़ंग जो नालो ॾिए थो ऐं गड़ंग असां वटि अमीरी या घणाई जी निशानी हूंदी आहे। त इन हिसाब सां उन माल जी बरकत जेको ॿुधायमि त औकाफ़ खाते जॾहिं 60 में दरगाह खे टेक ओवर कयो त ओॾीमहिल बि जेको 100 मेहूं हुयूं ऐं उन माल जे उपत मां खीर मखण ऐं उन जे पहरुनि मां जेको दरगाह ते आए ॾींहुं नंढा वॾा ॾींहं मल्हाया वेंदा, जेको ख़र्चु पको अॾावत थींदी हो थींदी। त सवाल इहो आहे त उहो सिलसिलो हो, उहो हिकिड़ो निज़ाम हो, लतीफ़ साईं जोड़ियो हुयो। उन में 2 ॻाल्हियूं अहम आहिनि, ख़ासि तौर ते हुन जे फ़िक्र खे ऐं रिसाले खे छॾे करे जॾहिं ॾिसूं था त हिकु साईं जे राग जो इदारो जंहिं तंहिं दौर में पंहिंजे राग खे ज़िंदह रखियो ऐं आम माण्हुनि ते पुॼायो, माना फ़िक्र पुॼायो जॾहिं मीडिया जो दौर बि न हो। ऐं ॿी अहम ॻाल्हि जेका आहे लतीफ़ साईं जा पंहिंजा माली वसीला हुया ऐं तॾो की ग़ुलाम सिंध जे आजिपे लाइ लतीफ़ साईं जेका खाउड़ की ख़ैर नाले सां तहरीक हलाई, उहो हिकिड़ो अलॻि पस मंज़र आहे, कंहिं ॿिए प्रोग्राम में कंदासीं। चवण जो हिते मक़सदु इहो आहे त दुनिया जी का बि इनक़लाबी क़ौमी आजिपे जी तहरीक क़ौमी वसीलनि खां सवाइ कामयाब नथी थी सघे। सुबेल साथियों, एक दफ़ो ॿीहर भलेकार मेहरान टीवी जे फ़िक्री तारीख़ी ऐं तहक़ीक़ी रिहान शाहजहा पंध ऐं पेचरा सां गॾु असां अॻ में कंडे जे माॻ खां शुरू थियासीं, गड़ंग फ़क़ीर वटि आयासीं ऐं जीअं मूं ज़िक्र कयो त लतीफ़ साईं जो हुजरो जेको भिट ते आहे उते बि असांखे हलणो आहे, उते बि वीचार वंडणा आहिनि। त हींअर आउं लतीफ़ साईं जे उन तारीख़ी हुजरे जे सहन में अङण में वेठो आहियां ऐं मुंहिंजे पोयां
उहो हुजरे जो उहो कमरो नज़र अचे थो पियो त हिन हुजरे जी ॾाढी हिकिड़ी तारीख़ी अहमियत आहे त जॾहिं लतीफ़ साईं सुई कंदर में रहंदा हुआ 12 सालनि खां पोइ जॾहिं लॾे हे कोट मुग़ल विया त कोट मुग़ल हितां खां 5-6 किलोमीटर एरियल फ़ासिलो आहे। अॼुकल्ह रस्तनि जे हवाले सां थोरो विथीरको हूंदो त लतीफ़ साईं जीअं लाल लय ते इबादत कंदा हुआ ख़िलवत में, ईअं ई भिट जी भेणी हिननि खे एॾी पसंदि हुई जो लतीफ़ साईं अक्सर हिते हिन हुजरे वारी जाइ ते अची अकेलाई में नवेकलाई में वेही इबादत कंदा हुआ। ऐं तॾो की भिट वारी जी भिट हुई ऐं हिन जे आसपास खॾा खूबा हूंदा हुआ, जीअं कराड़ ढंढ आहे त इहो वणकार ऐं चौधारी भिट खे पाणी ऐं वरी घाटो झंग ऐं उते मालवंद माण्हू जो माल जो चरण ऐं हिकिड़ो रोमेंटिक माहौल, फितरी माहौल जेको आहे लतीफ़ साईं खे ॾाढो पुरकशिश लॻो। ऐं साईं हिन हुजरे वारी जाइ खे तॾहिं हिते घाटो झंग ऐं उन वणनि जी झुंड में हिन हुजरे वारी जाइ ते अची वेही इबादत कंदा हुआ। ऐं सभिनी माॻनि मां ही अहम माॻ आहे ऐं हिन माॻ सां लतीफ़ साईं जी रिहाण, लतीफ़ साईं जो घणो अचणु वञणु ऐं हिते इबादत में एतिरो वक़्तु गुज़ारणु, उन दौर में ई साईं जे ज़हन में भिट खे आबाद करण जो बि ख़्यालु आयो, जेको अॻिते हली अमली तौर ते भिट खे साईं आबाद कयो। त ही हुजरो लतीफ़ साईं कोट मुग़ल में रहाइश पज़ीर थियण खां वठी वेंदे 1142 या 44 में जेसीं ताईं भिट ते लॾे आया, भिट आबाद थी, तेसीं ताईं ही हुजरे जो माॻ उन्हनि अहम माॻनि मां सभ खां अहम माॻ आहे जेको साईं जे इबादत रियाज़त ऐं ज़िंदगी जे ॻच अरसे ते जेको सो तवील असरु रखे थो। हिन ई हुजरे जी जाइ ते लतीफ़ साईं वणनि जी झुंड में इबादत बि कई त कलंदर शोरो पंहिंजे बालकपणे में, जिन जो ॻोठु भिट ऐं कोटड़ी मोहल जे विच में, भिट खां 2-3 किलोमीटर कोटड़ी जे विच ते हुयो, त उहे पंहिंजूं ॾाचियूं पिए चारियईं त लतीफ़ साईं खे हिते अकेलो इबादत में वेठल ॾिसी ऐं हुननि ॾाचियुनि जेको ट्राह खाधो ऐं उन सां गॾोगॾु कलंदर शोरो जेको पंहिंजे बालकपणे में ॾाचियूं चारींदो हुयो, त उहो ॾाचियुनि जे टहण जे करे हू बि जेको थोरो डिॼी वियो ऐं तकिड़ो भॼी वञी पंहिंजे पीउ साहिबु ॾिनो शोरो सां ॻाल्हि कयईं ऐं पोइ साहिबु ॾिनो शोरो पंहिंजे पुटु कलंदर शोरो सां गॾु हिन माॻ ते आया। पर तेसीं ताईं लतीफ़ साईं हिन हुजरे वारे माॻ तां रवाना थी चुका हुया त जॾहिं कलंदर शोरे इहा सॼी ॻाल्हि पंहिंजे पीउ साहिब ने शोरे खे ॿुधाई त साहिब ने शोरे पंहिंजे पुट खे फरमायो त बाबा इहो हबीब साईं जो सुलछणो पुटु लतीफ़ साईं आहे, जेको अॼुकल्ह नवेकलाई में ऐं ख़ासि तौर ते हिन हुजरे वारे माॻ ते इशारो कंदे चयईं त इते अची वेही नवेकलाई में इबादत कंदा आहिनि ऐं इन खां डिॼण जी ज़रूरत न आहे, पर आईंदह जॾहिं बि तव्हांजो सामणो थिए त लतीफ़ साईं खां दुआ घुराइजो। ऐं इहा ॻाल्हि सीना बसीना कलंदर शोरो उन जो पीउ साहिबु ॾिनो शोरो वेंदे अॼोकी पीढ़ी ताईं डॉक्टर बलोच जे बकौल उन तस्दीक कई आहे त हिननि सीना बसीना इहा रवायत ॾाचियुनि जे टहण वारी ऐं हिन हुजरे में साईं जे इबादत करण वारी ॻाल्हि इन ख़ानदान खां शोरा जेके आहिनि साहिब ॾिनो शोरो कलंदर शोरो ऐं हुन जी अॻिते जेका पीढ़ी आहे उन खां हिन महिल ताईं तस्दीक थींदी रही आहे ऐं डॉक्टर बलोच साहिबु पंहिंजे रिसाले जे मुहाग में इन शइ जो ज़िक्र कयो आहे। त मक़सदु चवण जो, इन रवायत बयानु करण जो मक़सदु इहो हो त लतीफ़ साईं पंहिंजे रियाज़त ऐं इबादत में भिट ते जंहिं जाइ ते वेहंदा हुया अकेलाई में, त उहो ई हुजरे वारो माॻ आहे ऐं हिन हुजरे वारे माॻ जी अहमियत ॿिए हवाले सां बि निहायत हिकिड़ी ज़रूरी आहे तव्हांखे ॿुधाइणु, तव्हां सां वंडणु, वीचार वंडणु तव्हां सां, त लतीफ़ साईं जो जॾहिं विसाल थियो हो त उहो बि हिन हुजरे में ई थियो हो ऐं लतीफ़ साईं खे जेको तड़ ॾिनो वियो हो विसाल करण खां पोइ उहो बि हिन हुजरे जे ई माॻ ते जाइ ते ई हुनखे तड़ ॾिनो वियो हो। त
भिट ते लॾे अचण खां पोइ बि भिट आबाद थी वञण खां पोइ बि ही हुजरे जो माॻ क़ाइमु रहियो। जीअं भिट ते अचण खां अॻु लतीफ़ साईं हिते अची नवे कलाई में इबादत कंदा हुआ, तीअं भिट आबाद थी वञण खां पोइ वॾी ओताक या जेका तमराणी फ़क़ीरनि जे हिन में असर में रही आहे, कब्ज़े में रही आहे, ऐं पोइ जेका ॿी साईं जी हवेली जेका हींअर दरगाह सां गॾोगॾु सहन में आहे, त इन आबादियुनि थी वञण खां पोइ बि मस्जिद ठही वञण खां पोइ बि लतीफ़ साईं अक्सर अकेलाई में नवे कलाई में जॾहिं दिलि चाहींदी आहिनि त ख़िलवत में अची करे हिन साॻे हुजरे जे माॻ ते अची इबादत कंदा हुआ। त ही हुजरे जो माॻ भिट ते अचण खां अॻु ऐं भिट वसाइण खां पोइ वेंदे संदन विसाल बि इन माॻ ते थियणु, संदन तड़ बि इते मिलणु, इन माॻ जी इबादत ऐं रियाज़त जे हवाले सां, लतीफ़ साईं जी ज़िंदगी जे हवाले सां भिट खे आबाद करणु वक़्तु हिन ई हुजरे जे माॻ ते वेही करे जेका साईं रिथाबंदी कई हूंदी, 2-3 साल जेका हिन भिट ते करार ढंढ मां फ़क़ीरनि जेके मिटी कढी उन भिट खे हमवार करे रहण जे लाइक़ु कयो हूंदो, ऐं पोइ लतीफ़ साईं पंहिंजे हासे सां सभिनी फ़क़ीरनि खे, जमायत जे माण्हुनि खे वेंदे पंहिंजे उस्ताद नूर अहमद भट्टी ताईं उन्हनि सभिनी खे पंहिंजे हथनि सां लीके जेके प्लाट ॾिना हुया, उन्हनि प्लाटनि ते जेके अॾावतूं थियूं, तेसीं ताईं ही हुजरो साईं जो हिकिड़ो मुस्तक़िल ॼण त रहाइश रही, मुस्तक़िल इबादत गाह रही। ऐं इन हवाले सां अॼु बि हिन हुजरे जी ओतिरी अहमियत आहे जेतिरी इबादत रियाज़त जे हवाले सां अॻु बि हुई। ऐं लतीफ़ साईं जा पंदेड़ा मोहबत कंदड़ उहे माण्हू हिन माॻ ते अचणु कॾहिं बि न विसारींदा आहिनि। हर माण्हू जी ख़्वाहिश हूंदी आहे त हिन माॻ खे उन अज़मत तक़दुस ऐं तारीख़ी निस्बत सां जेका लतीफ़ साईं सां आहे उन जी निस्बत सां उन निगाह सां ॾिठो वञे थो। ऐं इन हुजरे जे माॻ ते लतीफ़ साईं जी चिलाकशी ऐं रियाज़तूं इबादतूं उन एवज़ हिन जी बरकत या फैज़ हिन हुजरे जो आहे, जंहिंजे करे हिन हुजरे जे आस पास बि असांखे क़ब्रस्तान यानी क़बरूं बुठियूं मिलनि थियूं। ऐं तारीख़ी तौर ते साईं जे दौर खां विसाल खां पोइ हिन हुजरे जी अज़मत ऐं तक़दुस खे क़ाइमु रखंदे कंहिं ॿिए इस्तेमाल में न आंदो वियो या हिन जे आस पास ॿियूं जायूं न ठाहियूं वयूं, पर हिन जो उहो तक़दुस क़ाइमु रखण लाइ ऐं इन हुजरे जे लतीफ़ साईं सां निस्बत हुअण जे करे जेको फैज़ हासिलु थिए थो, उन करे हिन इलाइक़े खे या हिन माॻ खे, हिन हुजरे जे आस पास जे इलाइक़े खे बि जेको सो क़ब्रस्तान जे रूप में रखियो वियो आहे। हूअ बि हिकिड़ी रवायत आहे त जंहिं क़ब्रस्तान में कंहिं अलाह वारो दफ़न थियलु हुजे त उन अलाह वारे जे फैज़ जे करे उन क़ब्रस्तान में मदफून बाक़ी माण्हुनि जी बि मग़फ़रत या माफ़ी थींदी आहे। त हिन हुजरे जी निस्बत बि, तक़दुस बि, अज़मत बि उन हवाले सां असांजे ज़हन में अचणु खपे। तंहिं करे ई हिन खे अॼु ताईं आबाद रखियो वियो आहे। ऐं ही अंदरि असां हिन हुजरे खे जॾहिं ॾिसंदा आहियूं त लतीफ़ साईं जी इबादत जे हवाले सां जाइ बि आहे। साॻे वक़्तु उन दौर जूं जेके टाइल्स लॻल उहे बि आहिनि। ऐं उन खां अलावा हिते बि उहा सूरत हालात असांखे पंहिंजारियूं या नंढड़ा पींघा जेके लोॾबा जंहिंमें क़ुर शरीफ़ लोॾबो आहे उहे बि असांखे हिते मिलनि था। त उहे आसरमंद माण्हू, उहे आसाइता माण्हू जेके पंहिंजूं सुखाऊं बासूं, पंहिंजूं उमीदूं आसरा खणी था अचनि, उन्हनि जूं बि उहे मुरादूं हिते अची पुॼनि थियूं, पूरियूं थियनि थियूं, उन जूं आसूं उमीदूं साबिया थियनि थियूं। ऐं उहे बि हिन माॻ ते बि ईंदा रहनि था। त अलाह वारे जे हवाले सां ऐं लतीफ़ साईं जहिड़े अहल मार्फत माण्हू ऐं फ़िक्री माण्हू जे हवाले सां हुन जी ज़िंदगी जे सफ़र में जेके अहम माॻ आहिनि, जिन माॻनि जो हुन जी ज़िंदगी में फ़िक्री तौर ते ऐं रहण जे हवाले सां या हुन जी मजमूई रिथाबंदी जे हवाले सां जेका अहमियत आहे, उन अहमियत खे असांखे न विसारणु घुरिजे। असां बदनसीब माण्हू आहियूं जो हेॾे मोहसिन जा इहे माॻ असां लावारस करे छॾिया आहिनि। उन जी सही सार संभाल नथी थिए पई, न सरकारी इदारनि तरफ़ां जिन जी ज़िमेवारी आहे, न उन्हनि धणियुनि तरफ़ां जेके मालिकी जी दावा कनि था। त हिननि माॻनि जी केतिरी अहमियत आहे दुनिया जे अदब में, दुनिया जी तारीख़ में तव्हां ॾिसंदव त हेड़े आलमी ॾाहप धारा जो जेको हिसो हुन जिन जो दाइमी फ़िक्र आहे, जेको मज़हब, इंसानियत, अख़लाक़ियात, समाज, ज़िंदगी जे हर रुख ते हुननि जेको सो असांजी जेका सुहप कई आहे, असांजा सुहा रहिया आहिनि, त उन्हनि सां निस्बत रखंदड़ हर शइ कीअं महफ़ूज़ रही आहे। ॿाहिरियां मुल्क सुधरियल क़ौमूं पंहिंजे उन सूरमनि खे, पंहिंजे मोहसिननि खे, पंहिंजे हीरोज़ खे कीअं मान ॾींदियूं आहिनि, ऐं जेके जेके क़ौमूं
तारीख़ में जेके उन्हनि जा सुरमा मुफ़क़िर या सुहा रहिया आहिनि उन्हनि खे जेकॾहिं उहो मान नथा ॾियनि, उन्हनि जो उहो क़दुरु नथा कनि, उन जे फ़िक्र खे हीअं सां नथा हंडाइनि, त पोइ हुन लाइ का बि निजात जी, आजिपे जी, आसूदगी जी या चङाई या भलाई जी का वाट नथी रहे। त लतीफ़ साईं जे पंध ऐं पेचरनि जे हिसाब सां जेके असां माॻ भेटियूं था, जिन माॻनि ते असां हलूं था, त उन्हनि माॻनि ते वञण जो मक़सदु सिर्फ़ु पीरी फ़क़ीरी वारी अक़ीदत नाहे, हिकु रुहानी अक़ीदत वारी ॻाल्हि नाहे, उहो हर कंहिंजो पंहिंजो ज़ाती रवैयो आहे। पर असां तारीख़ खे दोहरायूं था, तारीख़ लिखी पढ़ी वेंदी आहे, पर असां मेहरान टीवी जे हवाले सां हीअ जेका रिहाण आहे साईं जा पंध पेचरा, असां तारीख़ ॾेखारियूं था माण्हुनि खे। लिखियलु पढ़ियल तारीख़ सभु कंहिं लिखी पढ़ी हूंदी, पर असां तारीख़ ॾेखारियूं था माण्हुनि खे त हीअ तारीख़ में हीअ माॻ, हीअ जाइ, हीअ जूं, हीअ इलाइक़ो कहिड़ी तारीख़ी अहमियत रखे थो। लतीफ़ साईं जी ज़िंदगी जे हवाले सां, हुन जे फ़िक्र जे हवाले सां, हुन जी जमायत जे हवाले सां ऐं मजमूई तौरु तॾो के ग़ुलाम सिंध जे आजिपे ख़ातिर जेके लोचींदड़ ज़हन हुआ, उन्हनि जे हवाले सां इन्हनि माॻनि जी केॾी अहमियत आहे। ऐं दूर अंदेशी जे हवाले सां अॼु असां वटि इहे माॻ ऐं उहे जूए, उहे इलाइक़ा जेके आहिनि असां लाइ वरी तारीख़ी तौर ते हिकु सबक़ु आहिनि, हिकु यादगार आहिनि त तॾो की सिंध ऐं अॼोकी सिंध जी सूरत हाल बज़ाहिर न बदिली आहे, उहा ई महकूमी ऐं जेका सा महरूमी आहे। त असां इन्हनि ओञाणनि मां, उन्हनि बुज़ुर्गनि जी ज़िंदगी मां को सबक़ु हासिलु कयूं ऐं इहो असां ते फ़र्ज़ ऐं कर्ज़ बि थिए थो त न रुॻो उन्हनि खे महफ़ूज़ रखूं, उन्हनि मुतलिक़ वीचार ऐं हक़ीक़ी ॼाण आवाम ताईं पुॼायूं बि ऐं उन्हनि खे तारीख़ सां सलाड़े पंहिंजी आईंद नसुल जी हिकिड़ी रहनुमाई बि कजे त लतीफ़ साईं जेतिरो फ़िक्र में अमली किरदारु असांखे अचे थो, ओतिरो ई अमली तौर ते पाण बि पंहिंजे दौर में हिकु क़ौमी काज तौरु हुननि पंहिंजो किरदारु जेको सो अदा कयो आहे। उन हवाले सां इन्हनि शयुनि जी ॾाढी अहमियत आहे। उन हवाले सां ही पंध ऐं पेचरा, शाह साईं जा पंध पेचरा, मेहरान टीवी तरफ़ां इहो हिकिड़ो ज़िमो खयो वियो त माण्हुनि खे हेॾे वॾे अज़ीम मोहसिन जी ॼाण ॾिजे, हुन सां निस्बत रखंदड़ हर माॻ मकान जी ॼाण ॾिजे। त सुबेली साथियो, असांजी अॼोकी रिहाण जो वक़्तु पुॼाणी खे पुॼे थो। सलीम भुट्टो लतीफ़ी खे इजाज़त ॾींदा। साईं जा पंध पेचरा जे हवाले सां ईंदड़ हफ़्ते, ईंदड़ दफ़े वरी कंहिं नए माॻ ते, कंहिं नए पंध पेचरे ते, नए दग ते तव्हांखे साण वठी हलंदासीं ऐं तव्हां सां वीचार वंडीसासीं। जीअं लतीफ़, जीअं लतीफ़ी लाल।